असां चाहींदासीं असांजे हिन महफ़िल में साफ़ी दोस्त असांजा मोहतरमा आहिनि ताई वेठा आहिनि उन्हनि खे नए साल जूं डायरियूं आहिनि ADF जो हिकिड़ो ख़ासि तोहफ़ो आहे असांजा साफ़ी दोस्त ईंदा वञनि ऐं असांजे सूबाई वज़ीर मोहतरम ज्ञानचंद इसराणी साहिब खां डायरी जी सूखड़ी वठनि। पहिरीं कोटड़ी जा दोस्त जेके महिमान आया आहिनि साफ़ी उहे अचनि, पोइ बुला खान जा दोस्त साफ़ी डायरी जी सूखड़ी वठनि। असांजे इंतहाई मान वारे सूबाई वज़ीर असांजे पंहिंजे भाउ ज्ञानचंद इसराणी साहिब जे हथां साफ़ी दोस्तनि जे लाइ डायरी जी सूखड़ी। राशिद शेख साहब अमीर लंजार साहब ऐं राशिद शेख साहब अचो साईं कोटड़ी खां जेके साफ़ी दोस्त आया आहिनि उहे ईंदा वञनि। सरगरम साफ़ी पुराणो मोहतरम शम्सदीन पालारी थाने बुला खान जे प्रेस क्लब जा सदर मोहतरम परवेज यूसुफ मेमन साहब ऐं मोहतरम हाजी शौकत अली खासकेली साहब रोज़नामा इबरत जा इंतहाई सरगरम असांजा मेहनत कश साथी ADF जा प्रेस सेक्रेटरी भी आहिनि साईं ऐं इबरत तमाम पुरानी झूनी मशहूर इख़बार जा नुमाइंदा मोहतरम मोहम्मद अयूब मेमन साहब धरती चैनल में साईं तालका रिपोर्टर थिया आहिनि। इहा भी हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे। मोहम्मद अयूब मेमन साहब ऐं भा इम्तियाज़ सिंधी थाणो अहमद खान सिंध TV जा रिपोर्टर या दोस्त अगर साफ़ी हुजन आऊं गुजारिश कंदुसि हाफ़िज़ आज़म जहांगीरी के त साईं या सूखड़ी वठन वज़ीर साहब खां। साईं ज्ञानचंद साहब जे हथां हाफ़िज़ आज़म जहांगीरी साहब डायरी जी सूखड़ी ऐं मोहतरम सलीम सिंधी साहब डायरी जी सूखड़ी वठंदा। ज्ञानचंद इसराणी साहब जे हथां रमेश गुप्ता साहब या साॻी सूखड़ी वसूल कंदा। असांजे सूबाई वज़ीर मोहतरम ज्ञानचंद इसराणी साहब खां डॉक्टर सिरूमल डिनाणी साहब इहा सूखड़ी वठंदा। ज्ञानचंद इसराणी साहब जे हथां असांजे कोहिस्तान जा शाइर अलाउद्दीन शेणू अगर वेठो आहे त उहो बि अचे ऐं सूबाई वज़ीर साहब जे हथां ये डायरी जी सूखड़ी वठे पंहिंजा शेर इन में लिखे ऐं हिननि महफ़िलनि में अची खूब पंहिंजा शेर ॿुधाए। अलाउद्दीन शेणू अगर खान सिराई असांजो ख़ूबसूरत शाइर वेठो आहे त उहो बि अचे ऐं हीअ डायरी जी सूखड़ी वसूल करे। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी थाणे बुला खान जा सदर मोहतरम खादम हुसैन मेमन साहब उन्हनि खे गुज़ारिश आहे त अचनि साईं वज़ीर साहब जे हथां डायरी जी सूखड़ी वठनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी थाणे बुला खान जा सदर ऐं UC थाणे आरब खान जा सदर मोहतरम मोहम्मद रहीम हमलानी साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी थाणे आरब खान जा मोहम्मद बख्श लोहारानी साहब तोंग शरीफ यूनियन तोंग जा सदर मोहतरम मोहम्मद बख्श लोहारानी साहब। ऐं हाणे असांजो छपायल किताब मोहब्बतूं ऐं मुर्गूं जंहिंजो मुरतब आऊं पाण आहियां ऐं शाइरी साईं कमर कोहिस्तानी जी आहे। इहा सूखड़ी DSP नूरियाबाद मोहतरम सिकंदर अली कोराई साहब जिन खे साईं सूबाई वज़ीर ज्ञानचंद इसराणी साहब पेश कंदा ऐं इहा ई किताब जी सूखड़ी असांजे SHO साहब के इसराणी साहब पेश कंदा। इहा ई सूखड़ी असांजे दोस्त डॉक्टर सिरूमल डिनाणी साहब के साईं ज्ञानचंद इसराणी साहब पेश कंदा ऐं इहा ई सूखड़ी असांजे भाउ सलीम सिंधी साहब के मुर्कूं ऐं मोहब्बतूं जी सूखड़ी इन उम्मीद सां त कोहिस्तान जे जबलनि खां घणियूं मोहब्बतूं ऐं मुर्कूं जबलनि खां वसी ऐं बुलंद मोहब्बतूं ऐं मुर्कूं हासिल कनि। मोहतरम घनश्याम दास इहा ई मोहब्बतनि ऐं मुल्कनि जी सूखड़ी वसूल कनि। खादम हुसैन मेमन साहब वरी बचन पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी जा सदर ऐं मोहब्बतूं ऐं मुल्कूं जी सूखड़ी वसूल कनि।
असांजे कोटड़ी जा साफ़ी दोस्त जिनके ये मोहब्बतन ऐं मुर्कुनि वारो तोहफ़ो अॻे न मिलियो आहे उहे बि अचनि ऐं हीअ असांजी सूखड़ी पाण सां गॾु खणी वञनि ऐं साईं ज्ञानचंद इसराणी साहब जे हथां वसूल कनि। उर्दू सां भले तव्हांजो तालुक़ हुजे, हिन में ॿ टे शेर उर्दू जा बि अथव ऐं असां त सिंधी उर्दू सभु हिकु आहियूं पंहिंजे धरतीअ ते, असां में के बि वेछा कोन्हनि। असंजो भा लाल बख्श हमलानी साहब इंतहाई सरगर्म समाजी वर्कर, उन्हनि खे गुज़ारिश कयूं था त अचनि ऐं असांजे सूबाई वज़ीर साहब जिन जे हथां हीअ मोहब्बतनि ऐं मुल्कनि वारी सूखड़ी वसूल कनि। असंजो भा लाल बख्श हमलानी ऐं मोहम्मद हसीन खासकेली साहब के गुज़ारिश कंदासीं हितां जे समाजी शख्सियत मोहम्मद हसीन खासकेली मोहब्बतनि ऐं मुल्कनि जी सूखड़ी वसूल कनि। भा मोहम्मद अमीन हसनानी साहब जेके मॉल खां कई आया आहिनि, असांजा पढ़िया लिखिया नौजवान तमामु मेहनत कश। मोहतरम भा मोहम्मद अमीन हसनानी साहब मॉल सां ताल्लुक़ रखंदड़। आदा शम्सदीन पालारी साहब अचनि ऐं मोहब्बतनि ऐं मुर्कनि जी सूखड़ी वठंदे मुआशरे में मोहब्बतूं ऐं मुर्कूं फैलाइनि। मातरी खां कई आयल असांजे राइटर ऐं कलमकार, केतिरा सारा किताब जोड़ींदड़ मोहतरम अब्दुल जब्बार निज़ामानी साहब के गुज़ारिश कंदासीं त अचनि ऐं असांजे सूबाई वज़ीर मिस्टर ज्ञानचंद इसराणी साहब खां प्रोफेसर अब्दुल जब्बार निज़ामानी साहब मोहब्बतनि ऐं मुर्कनि जी सूखड़ी वसूल कनि। सामनदास के गुज़ारिश कंदासीं त अचनि ऐं असांजे सूबाई वज़ीर साहब खां मोहब्बतूं ऐं मुर्कूं जी सूखड़ी वसूल कनि। मिस्टर आतूमल ऐं मिस्टर सामनदास असां संदन थोराइता आहियूं, असांजी महफ़िल में कई आया आहिनि। तमामु संदन महिरबानी मिस्टर आतूमल ऐं सामनदास साहब सूबाई वज़ीर मिस्टर ज्ञानचंद इसराणी साहब जिन जे हथां मोहब्बतनि ऐं मुर्कनि जी सूखड़ी, इन उम्मीद सां त कोहिस्तान जूं नदियूं ढोरा नयूं उन्हनि में जेतिरी रेती आहे उन रेती जे ज़रड़नि खां वधीक हे दोस्त मोहब्बतूं ऐं मुर्कूं माणींदा रहनि। साईं मोहम्मद याकूब भट्टी साहब असांजे दोस्त खे बि गुज़ारिश कयूं था त साईं खां किताब जी सूखड़ी वठनि ऐं इहे मोहब्बतूं ऐं मुर्कूं पंहिंजे ऑफिस में फैलाईंदा रहनि। माशाअल्लाह, महिरबानी साईं, लख लाइक़ तव्हांजा थोरा, वॾी महिरबानी।